चलो चले चलो चले चलो चले मदीने, दुआ करो बुलाए वो हमें इसी महीने। चलो चले चलो चले चलो चले मदीने, दुआ करो बुलाए वो हमें इसी महीने। खिपरे शहर में मदीने शरीफ उम्रे हज जी सआदत हासिल करण लाइ कारवान अज़हरी जी ब्रांच ऑफिस खोली वई। कारवान अज़हरी जी ब्रांच ऑफिस जी इफ्तिताही तकरीब जो इफ्तिताह कारवान अज़हरी जे शकील अहमद अज़हरी, इमाम बख्श भयो, अरबाब अली समेजो, खुदा बख्श समेजो, हाजी मोहम्मद सुलेमान समेजो, सावण भंबरो, एम जुमन कुंभर, सालम समेजो, फैसल बोज़दार ऐं ॿियनि रिबन काटे कयो। हुन जो त शहर खिपरे तालके जा माण्हू वॾा ख़ुशनसीब आहिनि जो महबूब पाक मदीने जी घटियुनि जी ज़ियारत लाइ एहसास रखंदे कारवां अज़हरी वारनि खिपरे जे अछड़ो थर जे पुठिते पियल इलाइक़नि में सहूलियत ॾेई रहिया आहिनि। नज़ीबनि सां लाॻापियल माण्हुनि खे घुर्जे त कारवां अज़हरी जे खिपरे जी ब्रांच ऑफिस मां घर वेठे फ़ाइदो हासिल कनि। उनखां अलावा हज दुनिया जी कंहिं बि मुल्क ॾांहुं वञो त विज़िट वीज़ा जूं सहूलियतूं वठो। ईरान, इराक, तुर्की, इंग्लिस्तान, हांगकांग, सिंगापुर, थाईलैंड कंहिं बि मुल्क घुमण रोज़गार सांगी जे हवाले सां हिते हर सहूलियत मिली रही आहे। पंहिंजा पासपोर्ट खणी अचण जल्द ई इन्हनि जी वीज़ा लॻाराए मोकिलियो वेंदो। उन लाइ असांजे कारवां अज़हरी कंपनी रजिस्टर्ड आहे। असीं गुज़िरियल 30 सालनि खां कमु करे रहिया आहियूं। इन मौक़े ते हुननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सबसे पहले आप खिपरोवासी जो है उन सबको मुबारकबाद। हमने कारवान अज़हरी खिपरो ब्रांच यहाँ आज इफ्तिताह की है। सो हम वीज़ा, टिकट, रिहाइश, मक्के की होटल्स और मदीने के होटल्स की सहूलियात वगैरह हम देंगे इंशाअल्लाह। ये रजिस्टर्ड इदारा है, हम आपसे बिल्कुल तावन करेंगे इंशाअल्लाह। आपको बहुत सी सहूलियात देंगे और हम खिदमत के जज्बे से यहाँ आए हैं और इंशाअल्लाह खिदमत करेंगे खिपरोवासियों की। हम एजेंट के तौर पे काम नहीं करते, हम डायरेक्ट काम करते हैं। अगर कोई एजेंट के थ्रू आता है तो उनको हम बता देते हैं। वो एजेंट कहता है कि हमें जो एक टिकट फ्री है, ये है, वो नहीं, हम डायरेक्ट काम करते हैं। हम कोशिश करते हैं कि कोई गरीब बंदा है उसको बेनिफिट दें, उसको जो है हम कोशिश करके उनको सहूलियत वगैरह दें। अल्हम्दुलिल्लाह असांखे ख़ुशी थी आहे ऐं अवां खिपरे वासियुनि खे असां मुबारकबाद ॾियूं था त हिकिड़ो बहितरीनु जेको इदारो आहे, जेको बहितरीनु शाख रखंदड़ आहे, रजिस्टर बि आहे ऐं कारवान अज़हरी अल्हम्दुलिल्लाह अॼु तव्हांजे शहर खिपरो में उनजो इफ्तिताह थी चुको आहे। तव्हां असां सां राब्तो कंदा, वधि खां वधि तावन कंदा ऐं असां तव्हांजी ख़िदमत जे लाइ आया आहियूं। ऐं तव्हां एजेंटनि जे थ्रू अॻे असांजे हिन इलाइक़े में कई बेड़ियूं मुश्किलातूं पेश आयूं आहिनि जो माण्हुनि जा तमामु घणा जेके नुक़सान थिया आहिनि, पैसा खाइजी वञनि था। हीअ जेको आहे अॼोको जेके असांजी ऑफिस आहे अल्हम्दुलिल्लाह ही कारवान अज़हरी रजिस्टर तंज़ीम आहे ऐं तव्हां जे लाइ हर दम क़ानूनी जेका पॉइंट हूंदी उन ते तव्हांजी मदद कई वेंदी ऐं इंशाअल्लाह ताला ही जेको आहे कारवान अज़हरी आहे इहो इंटरनेशनल हिकिड़ी रजिस्टर तंज़ीम आहे ऐं उन तहत जेको आहे असां तव्हांजी खिदमत कंदासीं। आज हमें बहुत बहुत खुशी हुई है कि कारवान अज़हरी उमरकोट जो एक रजिस्टर्ड तंजीम है और यहाँ पे ट्रैवल एजेंसी की ऑफ़िस को यहाँ पे आज इफ्तिताह किया गया है और हमें बहुत खुशी हुई है कि ये वो इदारा है जिसने 28-30 साल से इसी हज और उम्रे का काम कर रहे हैं और यहाँ पे खिपरों में ऑफ़िस का इफ्तिताह हुआ है और यहाँ पे काम शुरू किया है और इंशाअल्लाह हम सब का इनके साथ तावन रहेगा। यहाँ पे जो उनके नुमाइंदे हैं इमाम बख्श भैया साहब है और खुदा बख्श समेजो साहब हैं और उनसे इंशाअल्लाह ताला हमारा बहुत तावन रहेगा और उम्मीद है कि ये बहुत ही अच्छे तरीके से काम करेंगे। प्रोग्राम तकरीब में उर्स समेजो अब्दुल रज़ाक राजपूत, मंठार दरस, करीम बख्श बोज़दार, हाजी मंठार भैयो, दिलबहार नकरज, सलीम साइंदाद, अमीर बख्श समेजो, अशरफ अली समेजो समेत वॾी तादाद में शहरिन शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।